टहीअ जो माण्हू जंहिंखे इहा ख़बर आहे त एडवांस टेक्नोलॉजी छा आहे, सॉफ्टवेयर छा आहे, हार्डवेयर छा आहे, उहो वरी उन्हनि सवालनि जे जवाब ॾियण जे लाइ उते मौजूदु आहे। तक़रीबन जेका मूंखे इंफॉर्मेशन पहुती आहे त 500 जे लॻभॻि क्वेश्चन्स तयारु कयल आहिनि। ऐं हिकिड़ी वॾी अचीवमेंट आहे ऐं हिकिड़ो वॾो स्टेप आहे ऐं वॾो उन्हनि असांजे ॿियनि नौजवाननि जे लाइ हिकु ख़ासि हिकिड़ी उहा राह आहे जंहिंखे इख़्तियार करे असीं यकीनन जेसीं क़यामत आहे तेसि ताईं हिन ॿोलीअ खे ज़िंदा रखी सघूं था। अव्हां जो सिर्फ़ु अव्हां वॾड़नि जो ईअं ई रहनुमाई ऐं रहबरी जी असांखे ज़रूरत आहे, अव्हां जी सरपरस्तीअ जी असांखे ज़रूरत आहे ऐं इहा उमेद आहे त ईअं ई असांजो अव्हां साथ हलंदो रहंदो ऐं लाट भरंदी रहंदी। असांजा उहे दोस्त, असांजा उहे मोअज़िज़ महिमान जेके जिन सिंध ॾिठी, काफ़ी सालनि खां पोइ ॾिठी, त ॾिसंदे ई इहो चयो वक़्तु थियो आहे हूअ वरी नाहे ॾिठी, ज़िंदगीअ ॼण ज़िंदगी नाहे ॾिठी। वक़्तु थियो आहे हूअ वरी नाहे ॾिठी, ज़िंदगीअ ॼण ज़िंदगी नाहे ॾिठी, का ख़बर नाहे अखियुनि जे शहर जी, वक़्तु थियो आहे आरसी नाहे ॾिठी। जॾहिं हिते सालनि खां पोइ, सालनि पुॼाणा अव्हां सिंध ॾिठी त अव्हां मां घणनि आरसी बि ॾिठी। तव्हां माज़ीअ जे उन्हनि झरोकनि खे बि ॾिठो, पसियो ऐं उहे सभु यादगिरियूं जेके डॉक्टर सुलेमान साहब जी तकरीर जो दफ़ो ॿीहर हवालो ॾींदे त हुनजे चवाणी त हिन उमिरि में जंहिंजी एवरेज बि पाण थोरी देरि पहिरीं ॿुधायूं त हिन हाल में तक़रीबन 70 सालनि जी उमिरि जा माण्हू मौजूदु आहिनि। जेकॾहिं एवरेज कटिजे त पोइ हाणे असां जहिड़ा नंढड़ा बि हुन एवरेज जो शिकार थी वञनि त ख़ैरु आहे। पर ॻाल्हि इहा आहे त 70 साल जी उमिरि जी एवरेज जे बावजूदि बि यादगिरियूं तमामु पकियूं ऐं पुख़्तियूं यादगिरियूं आहिनि ऐं आऊं इन्हनि 70 साल जी उमिरि वारनि खे हरगिज़ पोड़ो नथो सघियां, जंहिंजो हाफ़िज़ो माशाअल्लाह एतिरो सुठो आहे जो शिकारपुर जे उन शहर में मौजूदु या हीराबाद जी गुफ़्तगू कंदे हीराबाद में कंहिं हिकु पर्टिकुलर दुकान जो बि ज़िक्र अव्हां करे वञो ऐं यादि रखो, उन माण्हूअ जो नालो बि तव्हांखे यादि आहे त केरु चवंदो त तव्हां 70 साल जे एवरेज जा माण्हू, हरगिज़ न आहे, मां नथो मञां। आऊं चाहींदुसि त हिन हाल में मौजूदु असांजा उहे महिमान जेके स्टेज ते हिन रोस्टरनि ते अचणु चाहिनि था ऐं पंहिंजो हाल दिलि शेयर करणु चाहिनि था। अञा त फ़क़ति हिकु ॾींहुं ई अव्हां जो तक़रीबन गुज़रियो आहे ऐं अञा त खोड़ सारो सफ़र अव्हां जे लाइ मुंतज़िर आहिनि। सिंध जा घणेई शहर, अव्हां जा पंहिंजा शहर अव्हां जे आदर भाउ जे लाइ मुंतज़िर आहिनि। उते जे लाइ अव्हां जूं अञा कहिड़ियूं एक्सपेक्टेशन्स आहिनि, जेतिरो सफ़र गुज़रियो ओतिरो असां सां ज़रूरु उनखे असां सां पंहिंजो हाल ओरजो ऐं तव्हां जी हिन वक़्तु दिलि जी कैफ़ियत छा आहे। सभ खां पहिरीं आऊं जंहिं दोस्त खे दावत ॾियणु चाहियां थो स्टेज ते, संदन वालिद असिस्टेंट कमिश्नर रही चुको सखर जो ऐं 96 में उन्हनि जी डेथ थी आहे ऐं पाण जॾहिं सिंध छॾियईं त हुनजी उमिरि, असांजे हुन मुअज़िज़ दोस्त जी उमिरि उन वक़्तु सिर्फ़ु 14 साल हुई ऐं 14 सालनि जी उमिरि जूं बि यादगिरियूं हुनखे अञा ज़हन में आहिनि ऐं पाण चवे थो त मूं ख़्वाबनि में रुगो सखर ॾिठी आहे। हाणे बसि बेचैन आहियां त हिकु दफ़ो ॿीहर सखर हूंदो उॾामी वञी पहुचां। इंशाअल्लाह हीउ सफ़र तव्हांजो जेको रवां दवा आहे तमामु जल्द तव्हां सखर में बि हूंदा। पंहिंजो हाल दिलि असां सां हिन स्टेज ते अची असां ऐं अव्हां सां शेयर करणु चाहिनि था। अव्हां जी ताड़ियुनि में असांजे मुअज़िज़ महिमान जो आदर भाउ कजो मोहतरम नानक कालवानी साहब जे ताड़ियुनि जी बरखा में भली कार ख़ुशामदीद चयो। पहिरियों दफ़ो आयो आहियां स्टेज ते, लेक्चर ॾिना आहियां, ॻाल्हाइणु नथो थिए, कुझु बि नथो थिए, पर सच ॿुधायां थो जॾहिं 14 साल जो हो सखर में जॾहिं छॾे हिंदुस्तान में आयुसि, रोज़ रोज़ मूंखे सुपना 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 अच्छा हे मुंहिंजो घरु आहे, हे मुंहिंजी रूम आहे, पर उथी करे ॾिसां त मुंहिंजी रूम न आहे, सुपिनो आहे, सुपिनो हाणे सुपिनो न आहे, हे सचो आहे, हे सचो आहे, सचो सखर में वञा थो 16 बेडरूम जो नक्शो ठाहियो आहे। मुंहिंजी वाइफ जेका आहे लंडन जी, सभु चवंदा आहिनि भई मां शाहूकार आहियां, मां हीअं आहियां हू आहियां, न हिनखे ज़ोर करे एक्सीडेंट थियो लंडन में, चए न वेंदसि 2 लख सां आई आहे, हुनखे सखर में ॾेखारींदो 16 बेडरूम जो घर आहे।
That is one thing. The second thing is, England is unknown warriors. Unknown warriors are known. Major Pir, number 1 Sindhi in the world, I challenge 1894, my father was first Sindhi, graduated from Bombay when Bombay and Sindh was combined. 1894, my father was first Sindhi graduate. Number 2, my father was the first Sindhi who wrote a Gita. There was no Gita at all. 1921, he wrote a Gita. Then was the second one, Mr. Thadani. Then the third one was Sadhu Vaswani, 29. Okay. My father died at age of 96, and he wrote a book which is called Hidayat-e-Haqqani Satgur Upadesh. He translated Gita, Quran and Bible combined. It was published a year after he died. He died in 1968. Book was published after, all in Sindhi. He was unknown warrior. Third thing I have to tell you, 1918, first president of Congress Party. If anybody can tell me who was the first president of Congress Party? Nobody knows. First president of Congress Party was Annie Besant. She told, please fight for freedom. Then second one was Lokmanya Tilak. I got the photographs, original, will be published soon in a Sindhian magazine. Original photographs are breaking. When you touch it, they're breaking. He said, fight. And then later was intercepted with the collectors, Assistant Commissioner, one of the topmost positions he had. When his salary was 2,300, 1918, when salary of a teacher was 15 rupees. And nobody knows, no Sindhi knows. No Sindhi knows till today. And the all are going to be published in Sindhian magazine. All I have to say is, be proud to be Sindhi. Sindhis have got something that will go up and up and up. That's all I have to say. Thank you. I've done so much which we already told you. She not said. गीता, कुरान ऐं बाइबल हिकु जॻह गॾु हुजण जो मक़सदु आहे त न मंदिर, न मस्जिद, न गिरजा थी घुरिजे। असांजो त मज़हब अमोनाश थी आहे। न मंदिर, न मस्जिद, न गिरजा थी घुरिजे। असांजो त मज़हब अमोनाश थी आहे। असीं अब्द नफ़रत करियूं, नफ़रतुनि सां मुहबत असां लाइ असुल बंदगी आहे। हिकु ॿियो मुअज़्ज़िज़ महिमान जेको लबकुशाई करणु चाहे थो, पंहिंजो हारे दिलि हिते स्टेज ते अची बयान करणु चाहे थो, अमांजी पुरज़ोर ताड़ियुनि में असांजे मुअज़्ज़िज़ महिमान खे आदर भाव कंदा, खेसि ख़ुशि आमदीद ऐं भलीकार चवंदा अमांजी पुरज़ोर ताड़ियुनि में मोहतरम श्याम ज्ञान चंदाणी साहब। हक़ीक़त में जेके 10-12 साल मां हिते सिंध में हुउसि, असांजो घणो करे वहिंवार मुस्लमान भाइरनि सां हूंदो हो। छाकाणि मुंहिंजो पिता साहिब इंजीनियर हूंदा हुआ। सिजावल, जाती, कटो, बटोरो, दड़ो इन्हनि में वाहन जे मथां हूंदा हुआ। त जेके बि ॿेड़ियूं हलाईंदा हुआ या जेके बि मच्छू मारींदा हुआ या जेके बि पागनि मां अंब पटे ईंदा हुआ, घणो करे मुस्लमान भाउर ई हूंदा हुआ। ऐं असीं ईद ते सयूं ऐं इहे सभु खाईंदा हुआसीं मुस्लमान सां गॾु वेही। ऐं असां स्कूल बि उहे ई पढ़ियासीं जिते हिंदू ऐं मुस्लमान गॾु हूंदा हुआ। मां हिते जॾहिं आयुसि त मां पियो चवां त भई असांखे इहो वहम विधो वियो हिंदू मुस्लमान, पर हिते त मूंखे कोई बि ईअं कोन थो लॻे भई हिंदू आहे या मुस्लमान। मां जॾहिं खां वठी तव्हां सां गॾु सफ़र कयो आहे त मूंखे एॾो अजीब ॻाल्हि लॻी आहे जो हद खां मां अलाए केतिरियूं ॻाल्हियूं
हितां खणी अमेरिका वेंदुसि त ईअं ख़्याल ईंदा हुआ कॾहिं कॾहिं ईंदा आहिनि अजीब ख़्याल मां पियो चवां त जेकॾहिं सम्झो खणी मां किथे पाकिस्तान में फसी वेंदुसि ही त दरवाज़ा ई तव्हां हाणे खोलिया जो असीं आया तव्हां दरवाज़ा ई बंदि कया कल्ह खोलिया अथव दरवाज़ा असीं अॼु अची विया छाकाणि त ही राजनीति ॻाल्हियूं एॾियूं मुंझाईंदड़ हुयूं मां त केतिरा रुपया जेकॾहिं मूंखे केरु मुंहिंजे ई ख़र्च ते न सिंध वठी हले मूंखे इहे पुराणा शहर हली ॾेखारे त मां उनजो भाड़ो ख़र्चु करणु आहियां उते बि मुंहिंजा अमेरिका में काफ़ी मुस्लमान दोस्त आहिनि जिन सां मां सदाईं इहा ॻाल्हि कंदो आहियां यार मूंखे वठी हलंदे पोइ चवंदा तूं अकेलो वञे तोखे फुरे वेंदा मुंहिंजो फुरींदा छा केतिरो फुरींदा त हू पियो चए उहो चवान आहे ऐं मुस्लमान आहे लाहौर जो त मुंहिंजी हूअं बि मुस्लमान सां ॾाढी दिलि आहे त मां इहा पई ॻाल्हि चई त कॾहिं कॾहिं इहो ख़्यालु अची वेंदो सम्झ मां ईअं ई सिंध में हलियो वञा सम्झ खणी कंहिं मूंखे पकड़ियो या कंहिं खणी चयो त तूं हिंदू आहीं तोखे मारींदासीं या कीअं मां चयो अदा भाऊ मूंखे सभु कुझु करणु ईंदो आहे मूंखे कलमो बि पढ़णु ईंदो आहे या अलाह अलाह मोहम्मद रसूल अलाह सम्झ मां चयो मूंखे जेकी चवंदे सो मां तुंहिंजे लाइ करण लाइ तयारु आहियां मां बिल्कुलु वाक़ई मुस्लमान आहियां पोइ तंहिं हूंदे मूंखे मारींदो छा सम्झो ॻाल्हि त ही जेके बि हेतिरा ॾींहं मतिलबु पॉलिटिकल रीज़न जे करे बंदिशूं पियल हुयूं या कीअं पियल हुयूं से हाणे दूर थिया त हाणे असांखे ॾिसी केतिरा ॿिया बि माण्हू तयारी कंदा त भई असीं बि जेकर सिंध मां थी अचूं मां जॾहिं पंहिंजे ॿारनि सां ॻाल्हि कई चऊं भई तूं हाणे ॿार त 73 सालनि जो डैडी थी वई तोखे धकु लॻे हे लॻे मुंहिंजो हिन खां पोइ मूंखे ॿियो मौक़ो कहिड़ो मिलंदो मां जो नंढे हूंदे खां ई वठी सिंध खे बि यादि कयो आहे त जॾहिं राज जी बंदोबस्तु कयो आहे त मूंखे ज़रूरु मिलियो भॻवान जे दया सां ख़ुदा जी महिर सां मूंखे का अहिड़ी पैसे जी तंगी कान्हे ऐं मां यकदमि पंहिंजो नालो रजिस्टर करायो मूंखे ज़रूरु मिलियो आहे त को ॿुधाए तूं जेके दरवाज़ा 100 साल अॻु खोली आहे मां हींअर 58 साल खां पोइ सिंध में आयो आहियां जेकॾहिं तूं इहे दरवाज़ा 55 साल पहिरियों ई खोलिया त असीं ॿिए ॾींहुं हलिया अचूं मां इहो तुंहिंजो ई ॾोह आहे मुंहिंजो ॾोह न आहे जो तूं चईंदो तव्हीं भली करे आया हीअं करे आया तंहिं करे इहा ॻाल्हि हाणे वरी न कजांइ त भई तव्हां देरि कई अचण में असीं तव्हां लाइ वेठा हुआसीं या कीअं असीं त अचण लाइ मुंतज़र हुआसीं त कॾहिं थो सुभाणे थिए त असीं अॼु वञूं ऐं इहो असांजो एग्ज़ाम्पल आहे त असीं आया जीअं ई तव्हां ऐं केतिरा मां त केॾीमहिल चयो पियो त मां चङो हुतां पंजाब खां थो वञा लाहौर मां फ्री पोइ वेंदुसि छाकाणि लाहौर मां जी गाॾियूं मूंखे यादि आहिनि न लाहौर मेल मिक्स एक्सप्रेस इहे 4-5 गाॾियूं असांजे ॾींहं में लॻंदियूं मां चयो ठीकु आहे मां हलियो वेंदुसि मूंखे मां न वञा मूंखे केरु कुझु चवंदो जे चवंदो त बि मां या अलाह बिस्मिल्लाह करे उन सां चवंदुमि मां चयो मां मुस्लमान आहियां त मूंसां छा ॻाल्हि तंहिं करे मूंखे ऐं ॾिसो न जॾहिं तव्हांजी जेका सिंधी ॿोली आहे न अहिड़ी पकी ऐं अहिड़ी ठीकु था ॻाल्हायो जो त असांजे सिंध में या असांजे ॿियनि मुल्कनि में सिंधी अहिड़ी थिए को पियो ॻाल्हाईंदो आहे तव्हीं सिटला शुरू कयो शाह जो सामीअ जो सचल जो यकदमि वठी था बैच शुरू कयो मां बि सिंधी पढ़ियल आहियां ग्रेजुएट पर मां कॾहिं एतिरी सिंधी तकड़ी न ॻाल्हाए सघंदुसि तव्हां एॾो परफेक्ट आहे सिंधी ॻाल्हायो जो तव्हांखे त मां सम्झंदो कोई जुदा ई न करिणो अॼु न सुभाणे तव्हांखे सिंध जुदा थी मिलंदी दैट्स आई गिव यू श्याम ज्ञानचंदानी साहब जो तमामु ख़ूबसूरत अंदाज़ ऐं यकीनन उहे लफ़्ज़ जेके साईं जी दिलि में घर करे विया ऐं उन्हनि खे वरजाइण जी इजाज़त चाहींदुसि त खुलियल आहे दिलि जो दरवाज़ो अचण जी आम मोकल आहे असांजे दिलि जे दर ते अधु को दरबान कोन्हे थो असां दिलि जे दरनि जी ॻाल्हि कई आहे क़िबला ऐं दिलि जा दरवाज़ा उन वक़्तु बि खुलियल हुआ अॼु बि खुलियल आहिनि ऐं ता क़यामत खुलियल रहंदा उहे दरवाज़ा जिन मां जिस्म नथो अची सघे उन्हनि दरवाज़नि में असांजो कल्ह को उन्हनि ते को वस न थिए हलियो अॼु बि न पियो हले दुआ कयो त सुभाणे उन्हनि ते वस हले त उहे दरवाज़ा जिन मां जिस्म ख़ाकी बि दाख़िल थी सघे उहे बि ईअं ई अव्हां जे लाइ इंशाअल्लाह अज़ीज़ खुलियल रहंदा पर हीउ दिलि जो दरवाज़ो जिन में अव्हां जा रूह अचनि था उहे कल्ह बि खुलियल हुआ अॼु बि खुलियल आहिनि सुभाणे बि खुलियल रहंदा वञी चंड मगड़ीअ जी दिलि खे ॿुधाए असां तुंहिंजी तारीख़ नाहे विसारी वञी चंड मोहन दड़े खे ॿुधाए
असां तुंहिंजे चंचल ऐं कोमल बदन खे सदा चाह पंहिंजे में ताज़ो रखूं था। चंड तव्हांजा सनेहा, चंड तव्हांजा संदेश, चंड तव्हांजा पैगाम पहुचाया आहिनि ऐं पहुचाईंदो रहियो आहे। पर अॼु कुदरत, क़िस्मत, ख़ुशकिस्मती ऐं नसीब हिकु दफ़ो ॿीहर अव्हांखे ख़ुदि इहो मौक़ो ॾिनो आहे त पंहिंजा उहे संदेश पाण वञी मकलीअ ते पहुचायो, पाण वञी मुंहं जे दड़े खे पहुचायो, पाण वञी मासूम शाह जे मीनारे ते पहुचायो। असांजो ॿियो कुर्बाइतो मुअज़्ज़िज़ महिमान दोस्त मोहन दरियानानी साहब, अव्हां जे पुरज़ोर ताड़ीन में खेनि गुज़ारिश कंदुसि त पाण स्टेज ते अचनि। ऐं हिकु ख़ासि ॻाल्हि बि बसि रखंदो हलां त अॼु जे हिन प्रोग्राम में हिकु ॿियो ख़ासि सेगमेंट जेको रूह जी ग़िज़ा ते मुश्तमिल आहे, महफ़िल मौसीक़ीअ जो बि इंतज़ाम थियल आहे। सिंधी मौसीक़ी जा भलोड़ रागी भाउरो भेनर, अस्सलामु अलैकुम। असांजा बाग वॾा आहिनि, हेॾो प्रेम प्यार ॾिसी मूं अदा खां पुछो त हेतिरो वक़्तु छो लॻो अथव? 60 साल छो लॻा? मुंहिंजो नालो मोहन दरियानानी आहे। मुंहिंजो जनम हैदराबाद सिंध में जुमन शाह जे पिण जे पासे में घर हूंदो हो। 1930 में जनम थियो। जॾहिं हीउ मुल्क छॾिणो पियो तॾहिं मां 17 साल जो हुयुसि। मूंखे सभु यादि आहे। अजब जी ॻाल्हि आहे, हेतिरो टाइम छो लॻो आहे? 60 साल छो लॻा? पर अॼु जेको असां ॾिठो माहौल, तंहिंमें 60 साल विसरी विया। ईअं पियो लॻे ॼण त 6 ॾींहं थिया आहिनि, 6 ॾींहं माना 6 कलाक थिया आहिनि। तव्हां एॾो प्रेम अॼु मिलियो आहे जो इहे सभु विसरी वियो ऐं रुगो मां ॾिसां थो रुगो प्रेम ई प्रेम आहे। असां जॾहिं पाकिस्तान छॾियो त हिंदुस्तान में असीं शरणार्थी थी वियासीं, छाकाणि असांखे सिंध मिली कोन। पंजाब खे पंजाब मिली, गुजरात खे गुजरात, महाराष्ट्र खे महाराष्ट्र, पर सिंधी अॼु ॾींहं ताईं, असीं सिंधी अॼु ॾींहं ताईं असीं बेघर आहियूं। असांखे सिंध कोन्हे, रुगो हिंद आहे। पर सिंधी मां सम्झां थो ऊचे में ऊची कम्यूनिटी आहे। मां सम्झां थो नंबर 1 कम्यूनिटी आहे जंहिंजी कल्चर ऐं स्वभाव सिंधीअ कॾहिं बि कंहिं ते अटैक कोन कई आहे। सिंधी अमन पसंदि माण्हू आहिनि, हिंदू या मुस्लमान फ़र्क़ु ई कोन्हे। मां हिते आयो आहियां हेतिरनि सालनि खां पोइ, 60 साल थी विया, पर ईअं पियो सम्झां जो त पंहिंजे घर में आयो आहियां। फ़र्क़ु ई कोन्हे। जेके गॾजनि था भाउरनि वांगुरु, भाउरनि खां वधीक। They say blood is thicker than water. I don't believe that. Today I see that even the strangers that I never met in my life. I'm 76 today, but I'm surprised at how much love we got from this land. मां जीअं ई कराची में पहुतुसि त पहिरीं धरतीअ खे पेरे पियुसि। हीअ धरती असांजी ऐं अॼु ॾींहुं धरती साॻी आहे, माण्हू साॻिया आहिनि, कलर साॻियो आहे। ख़ुदा ताला या भॻवानु सम्झो त उन इहा भुल कोन कई असां सभिनी जो रत जो कलर साॻियो ठाहे। जेको रत जो रंग आहे ॻाढ़ो, तंहिंमें असां में को फ़र्क़ु ई कोन्हे। तमामु ख़ुशी जी ॻाल्हि आहे असीं हिते आया आहियूं ऐं असांखे वधीक ख़ुशी थींदी जो तव्हीं भाउर बि असां वटि ईंदा ऐं असीं तव्हांखे एॾी मरहबा ॾींदासीं जो हिकु ॾींहुं असीं सभु हिकु थी गॾिजी रहंदासीं। इहो मुंहिंजो ड्रीम आहे ऐं अॼु ड्रीम आहे, सुभाणे सचाई थी सघे थी। अॼोको ॾींहुं जेको असांजो ड्रीम हो, मां हमेशह पियो सोचींदो हुउसि कॾहिं वञी ॾिसंदासीं पंहिंजो घरु। अॼु उहो ड्रीम सचो थी वियो आहे ऐं अॼु जेको असीं ड्रीम था करियूं त असीं गॾिजी रहंदासीं, उहो बि सचो थींदो। तव्हांजी दुआ आहे सचो थींदो। थैंक यू वेरी मच। तमामु वॾी ताबीर उन्हनि ख़्वाबनि खे मिलंदी आहे जेके ख़्वाब सचा ख़्वाब हूंदा आहिनि।
ऐं ख़्वाब ज़रूरु ॾिसो, उन्हनि ख़्वाब जी ताबीर बि ॻोल्हियो। इंशाअल्लाह उहा ताबीर बि घणो परे कान हूंदी। हिकु मुक़ररु वक़्तु आहे हर ख़्वाब जी ताबीर जो। जेकॾहिं अॼु हिन अव्हां जे घर जे ॾिसण जी ताबीर खे उन ख़्वाब खे ताबीर मिली आहे, त इंशाअल्लाह उन ख़्वाब खे बि ताबीर तमामु जल्द मिलंदी। लखाणे आउं गुज़ारिश कंदुसि पंहिंजे अॼु जी हिन तक़रीब जे ॿिए सेगमेंट ॾांहुं वधंदे म्यूज़िक जे प्रोग्राम खे हाणे असीं आगाज़ हुनजो करणु लॻा आहियूं, त पंहिंजनि साज़िंदड़ दोस्तनि खे गुज़ारिश कंदुसि त पाण स्टेज ते अचनि ऐं हिते पंहिंजनि हथियारनि सां अची महफ़िल खे गरमाइण जे लाइ कुझु इंतज़ाम कनि। नानक गलवाणी मुंहिंजी वाइफ जॾहिं जॾहिं लंडन में अमेरिका में जिते जो न मुंहिंजी वाइफ चई सिंधी जोक ॿुधा, सिंधी जोक ॿुधाए। मां चयो not allowed, not allowed. He said no, please say the Sindhi joke. No, I am going to tell you a Sindhi joke, 100% Sindhi joke. छा थियो, ज़मींदार जो पुटु ॾाढो ख़राबु, बदमाश हो, शैतान हो। सभु वीचारा कोई लोलो, कोई रोटी, कॾहिं लस्सी, कुझु न कुझु खणी वेंदा हुआ। हे बदमाश कॾहिं मास्तर खे जेके हुई टीचर कॾहिं न ॾींदो, कॾहिं कुझु न। हिकु ॾींहुं आयो, हुनखे खणी आयो मटके में खीर, चई किथां सिजो विड़ियो आहे, तो मूंखे कीअं ॾिनो अथई, तूं अहिड़ो ख़राबु आहीं, कीअं ॾिनो? चई न न न सच ॿुधाए, मुंहिंजी माउ चयो त हुन ॿिलीअ बूथ विधो, इन करे फिटी कर, ॿिलीअ बूथ विधो, हिनखे खीर फिटी कर। चई मां छो फिटी कयां, कॾहिं टीचर खे ॾींदुसि, मास्टर न ॾींदुसि। छा खणी वियो मटके में, वारी सही, चई कमाल आहे, तो मटके में तो खीर ॾिनो आहे मूंखे, एतवार नथो अचे, तूं ज़मीनदार जो पुटु कीअं थो ॾे? पितई पी करे चई छो ॾिने, सच ॿुधाए छो ॾिने? चई ॿिलीअ बूथ विधो न, इन करे तोखे ॾिनो। चई बदमाश, ख़राबु, यूज़लेस, गाड़ी ॾिनई, वटो खणी फिटी कयईं, रोइणो वेठो। रोए छो थो? चई मुंहिंजो पुटु ॾाढो उनमें मोटंदो राति जो, पोइ छो फिटी कये, हुनखे वापसि रखिणो। भाउरो साथियो, असीं तमामु घणा ख़ुशकिस्मत आहियूं जेके तव्हांजे विच में आया आहियूं। असांखे एक्चुअली सुवालु इहो न पुछणु खपे तव्हां खां त असीं हेतिरनि सालनि खां पोइ छो आहियूं। असांखे इहो सुवालु पंहिंजनि वॾनि खां पुछणु खपे त उहे छॾे छो विया जॾहिं असीं ॿारकरा हुआसीं, नंढा हुआसीं। इन खां वधीक मां छा चवां। हीअ सुंदरी मुंहिंजी जीजल छा चई छा चवां। हीअ मुंहिंजा साथी, हीअ मुंहिंजा सुहिणा सिंधी तव्हांजे बारे में छा चई छा चवां। फ़क़ति महिरबानी तव्हांजी, जंहिं सिक ऐं प्यार सां तव्हां मुंहिंजनि सभिनी साथियुनि खे, बुज़ुर्गनि खे, भाउरनि खे हेतिरी आजा ॾिनी आहे। असांजा त हिते तीर्थ यात्रा ते आया आहियूं, पंहिंजी उमिरि गुज़ारे असीं तव्हांजा शुक्रगुज़ार आहियूं। महिरबानी। रहे
Wow.